अवामी तहरीक जे मरकजी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासि अली चयो आहे त बग़ैर कंहिं इतला ऐं कानूनी नोटिस जे कासिमाबाद में अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श पलीज जे घर D10 पलीज हाउस ते गुज़र ॾींहुं 4 वॻे धारे सादा कपिड़ा पायल अहलकारनि चढ़ाई कई ऐं ज़बरदस्ती गेट खोले अंदर दाख़िल थिया। अचण शर्त अवामी तहरीक जे अॻवान जी पुछा कई। पलीज हाउस D10 ते डॉक्टर रसूल बख्श ख़ासि अली अवामी तहरीक ऐं सिंधाणी तहरीक जे अॻवान सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ज़ोरी अंदर दाख़िल थियलनि मां हिकु पंहिंजो तारीफ़ ज़हीर नाले करायो। हुन चयो त हू अहिड़ी कार्रवाई जी मज़म्मत कनि था। हुन चयो त हिन वक़्तु अवामी तहरीक सिंध जे विरहाङे वारी साज़िश कराची कमेटी सिंध जी ज़मीन जी नीलामी धारनि जी आबादकारी सिंध जे पाणी ते धाड़नि ऐं ॿोड़ मुतासिरनि जे वाहर न थियण ख़िलाफ़ सिंध में सरापाया एहतजाज बणियल आहे जंहिंखां ख़ौफ़ज़दा थी अवामी तहरीक खे टारगेट करे ख़ौफ़ पकड़े पियो वञे त जीअं कराची में 4 अक्टूबर ते ऐलानियल एहतजाजी मार्च भरपूर नमूने सां न थी सघे ऐं उन एहतजाज खे सबूताज़ कयो वञे। हुन ऐलान कयो त 4 अक्टूबर ते कराची में रीगल चौक ते सिंध कुंड कोर्ट मां हज़ारे कारकुन ऐं सिंधाणी तहरीक जूं भेनरूं गॾु थी कराची प्रेस क्लब ताईं हर सूरत में पुरअमन एहतजाजी मार्च कंदियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk